नाज़ नवाज़ न्यूज़ में भलीकार आवां संजा सैयद आवां बिशारत सुमरो हलंदासीं हेडलाइंस तरफ़। मुल्क में कोरोना वायरस विझे वधीक 20 मरीज़ फौत थी विया। वबा विझे फौतुनि जो अंग 22,261 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 994 केस रिपोर्ट। मजमूई अंग 9,55,657 थी वियो। हिन वक़्त ताईं 9,201 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी चुका। कोरोना वायरस जी हाकारी शरह वधाई 5% रही। हज़रत कलंदर लाल शहबाज समेत सिंध जूं समूरियूं दरगाहूं अॼु खां खुली वयूं। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, अब्दुल्ला शाह गाज़ी ऐं सचल सरमख जी दरगाह खुली वई। दरगाहुनि ते SOPs ऐं मास्क लाज़मी करार। दरगाहूं खुलण ते पांधीअड़नि में सराही। सिंध में कोरोना वायरस जी पखेड़जण सबबि दरगाहुनि खे बंदि कयो वियो हो। इमरान खान कश्मीर के लावारिस छॾे ॾिनो आहे। ॾुखे वक़्त में इमरान खान कश्मीरी भाइरनि खे अकेलो छॾे ॾिनो आहे। असां कश्मीरियुनि खे लावारिस नथा छॾे सघूं। कलभूषण खे एनआरओ ॾियण लाइ ऑर्डिनेंस आंदो वियो। कश्मीरियुनि जा फ़ैसिला कश्मीरी न पर कठपुतली करे रहिया आहिनि। चाहियूं था त कश्मीर जा फ़ैसिला कश्मीरी पाण कनि। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो कोटली ऐं रावलकोट आज़ाद कश्मीर में कारकुननि खे ख़िताब चयाईं। पीपल्स पार्टी जो बुनियाद कश्मीर जी आज़ादी ख़ातिर रखियो वियो। ईंदड़ चूंडुनि में कश्मीर जो वज़ीर आज़म TP जो जियालो हूंदो। अवाम खे हिन महांगाई मां छुटकारो ॾियारणो आहे। बालारी कश्मीर में मोदी जो राज ऐं ज़ुल्म आहे। तारीख़ में पहिरियों भेरो ॾखण पंजाब लाइ धार प्रोग्राम आणे रहिया आहियूं। ॾखण पंजाब जी आवाम सां वाइदो कयो हो त उन्हनि लाइ अलॻि बजट हूंदी। ॾखण पंजाब जी तरक़ी PTI जे एजेंडा में शामिल आहे। नून लीग जी ग़लति पॉलिसियुनि सबबि पाकिस्तान FATF जे ग्रे लिस्ट में शामिल थियो। उमेद आहे त पाकिस्तान तमामु जल्द ग्रे लिस्ट मां निकिरी वेंदो। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जी मुल्तान में प्रेस कॉन्फ्रेंस। सखर जी एहतसाब अदालत में PP अॻवान ख़ुशी शाह जा आमनी खां वधीक असां रेफरेंस केस जी ॿुधणी। MNA ख़ुशी शाह ऐं MPA फ़ारूक शाह अदालत में पेश। कंदरकोट में पठान बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो। फायरिंग में सलाउद्दीन पठान मारिजी वियो। 2 ॼणा ज़ख़्मी। पुलिस लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल पहुचायो। दौदापुर वेझो ॻोठ हुसैन शाह में हथियारबंदनि जी फायरिंग में 1 ॼणो मारिजी वियो। वाई फांदी वेझो गुड बखर जमाली में पैसा घुरण था मामे भाणे जी फरज़ाना खे पिस्टल जा फायर करे क़त्ल करे छॾियो। शरदकोट में गुज़िरियल ॾींहुं गुम थियल नींगर फरहान मक्सी जो आमादणी फाटक वेझो पाणी जे खॾ मां लाश ठाहियो। दादू में चोरनि शहीदनि ट्रैक्टर ट्राली ते मिटी ढोईंदड़ 45 साला पोयत सरवर माछी ट्राली हेठां अची पहुची वियो। लाश अस्पताल में मुंतक़िल। ऐं मुबारकपुर ऐं भरापासन वारनि इलाइक़नि में उरड़ीअ ते ज़ाब्तो न आयो। वधीक हिकु ॿाड़ो फोत थियल ॿारनि जो अंगु वधी 16 थी वियो। सिहत खाते पारां के बि जोगा उपाउ न वरिता विया।